ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा आहियूं त सिंध में मई महीने में मामूल खां वधीक बरसात जो इम्कान आहे। सिंध हुकूमत समूरनि खातनि खे हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। हुकूमत 5 मई ताईं माहीगीरनि खे ओन्हे समुंड में वञण खां बि रोके छॾियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध में 30 अप्रैल खां 5 मई ताईं तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। अहम ख़बर अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में मई महीने में मामूल खां वधीक बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया सिंध हुकूमत समूरनि खातनि खे हाई अलर्ट जारी करे छॾियो आहे। अव्हां खे इहो बि अपडेट कयूं त हुकूमत 5 मई ताईं माहीगीरनि खे ओन्हे समुंड में बि वञण खां रोके वरितो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त सिंध में 30 अप्रैल खां 5 मई ताईं तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध में मई महीने में मामूल खां वधीक बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। सिंध हुकूमत समूरनि खातनि खे हाई अलर्ट बि जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हां खे सिंध में मई महीने में मामूल खां वधीक बरसातूं थींदियूं इहो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत इन हवाले सां समूरनि खातनि खे हाई अलर्ट बि जारी करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ कुरैशी, अपडेट कजो, मई महीने में मामूल खां वधीक बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। बिल्कुल अनिला, मई महीने में सिंध में मामूल खां वधीक बरसातुनि जे इम्कान जे हवाले सां सिंध जे सूबाई वज़ीर यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड इस्माइल राहू पारां इन हवाले सां सूबे जे अवाम खे आगाह कयो वियो ऐं ॿुधायो त सिंध हुकूमत समूरनि खातनि खे हाई अलर्ट करे छॾियो आहे। मुल्क जे ॿियनि सूबनि वांगुरु सिंध में वक़्ते वक़्ते सां 30 अप्रैल खां 5 मई ताईं गजगोड़ ऐं बरसात सां चिमण सां बरसात पवण जो इम्कान आहे ऐं बलूचिस्तान में ॿोॾ अचण सबबु जेका सिंध मुतासिर थी सघे थी। इस्माइल राहू जो चवणु आहे त कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहरी ॿोॾ जो जेको ख़तरो आहे हिते कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणू, ठठो, वदीन, खैरपुट, निजाम, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में बि चिमण ऐं गजगोड़ सां जेको बरसाति पवंदी। अहिड़ी तरह सां इस्माइल राहू जो इहो चवणु त सिंध जो जेको सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खातो आहे उन पिणु लाॻापियल खातनि खे हाई अलर्ट करे छॾियो आहे। मकानी इदारनि जे खातनि समेत समूरा जेके इदारा आहिनि उन्हनि खे दरियाउनि जी सफ़ाई जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि ऐं अणवणंदड़ सूरताल खे मुंहुं ॾियण लाइ सिंध जा जेके समूरा इदारा उन्हनि खे अलर्ट कयो वियो आहे। गुज़िरियल साल जी जेका ॿोॾ आहे उन सबबु थियल नुक़सान खां पोइ मरमत जो कमु फौरी तौर ते मुकमल कयो थो वञे ऐं तेज़ रफ़्तार मौसमियाती तब्दीली जे करे असां जिते गैर यकीनी सूरताल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं उते उन इस्माइल राहू पारां इहा बि तंबीह कई वई आहे त जेके माहीगीर आहिनि उन्हनि ॾींहंनि में समुंड में वञण खां पासो कनि ऐं सिंध में बरसाति खां बीठल जेके फसलनि खे जेको नुक़सानु त अची सघे थो सिंध हारी मौसम जी अॻकथी जे मुताबिक़ जेके पंहिंजे फसलनि जे बचाव जे हवाले सां इंतज़ाम कनि ऐं 28 अप्रैल खां 5 मई ताईं बरसाती सिस्टम हिन साल जो मज़बूत तरीन सिस्टम थी सघे थो ऐं आपाची खातो, लाड़काणू, दादू, कोसी, खैरपुर ऐं सखर भरिसां सिंध दरिया जे बंदनि जी वधीक मज़बूती जे लाइ कदम शुरू करे जीअं दरिया में जीअं पाणी जो जेको गुज़र थिए त उन में बि अहिड़े क़िस्म जी का मुश्किल सूरत खे मुंहुं न ॾिजे ऐं माण्हू पंहिंजे का जेको गुज़िरियल साल जेको नुक़सानु आहे उन खां कंहिं बचा थी सघे। मई महीने में मामूल खां वधीक बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। सिंध हुकूमत समूरनि खातनि खे हिन हवाले सां अलर्ट बि जारी करे छॾियो आहे। वॾी महिरबानी।